नाज़रीन, अॼु अव्हांखे असां ॿुधाईंदासीं त फ़ाइज़ा अली केरु आहे। फ़ाइज़ा अली बाबति मुकमल स्टोरी हिन वीडियो में ॾिसंदा। फ़ाइज़ा अली 2006 में हैदराबाद में जनम वरितो, जंहिंखां पोइ नंढपिण में ई संदसि अमड़ ऐं पोइ जल्दी वालिद इंतकाल करे विया, जंहिंखां पोइ हिननि खे संदन ॾाॾी ज़ारदा परवीन पालियो, जेका पिणु माज़ी में सिंगर रही चुकी आहे। फ़ाइज़ा अली खे 4 भेणियूं ऐं 5 भाइर आहिनि। फ़ाइज़ा अली 7 सालनि जी ॼमार में ॻाइण जी शुरूआत कई। फ़ाइज़ा अली सोशल मीडिया जे सबबि रातो राति कामयाबियुनि जूं मंज़िलूं माणे वरितियूं। संदन ॻायल गीत सोशल मीडिया ते छायल आहिनि। हिकु टीवी शो में जॾहिं फ़ाइज़ा अली खां संदसि पसंदि जे अदाकारनि बाबति पुछियो वियो त हिन जो चवणु हो, अदाकारा असद कुरैशी पसंदि आहे मूंखे। माशाल्लाह उहे ॾाढो सुठा एक्टर आहिनि। फ़ाइज़ा अली पंहिंजी तालीम सिर्फ़ु 7वीं जमायत ताईं हासिलु कई। तव्हांजी तालीम केतिरी आहे? 7 में। तो असांखे केतिरी तालीम न आहे, छो जे करे असां हिन फील्ड में आया आहियूं। फ़ाइज़ा खां जॾहिं शादी बाबति सवाल कयो वियो त हिन जो चवणु हो, कोई इरादो न आहे। जेकर थी बि वञे थो त अहिड़ो चाहींदसि जेको मुंहिंजे घर वारनि जी इज़त करे, रिस्पेक्ट करे, उनखे इज़त जी ख़बर हुजे, मुंहिंजे घर वारनि जी रिस्पेक्ट करे। उन सां फ़नकारनि जे बाबति पुछियो वियो त फ़ाइज़ा अली जो चवणु हो त मैडम आबदा परवीन ऐं मैडम हुमैरा चन्ना खेनि तमामु घणियूं पसंदीदा फ़नकारूं आहिनि। सिंगर मैडम आबदा असांखे पसंदि आहे मूंखे। माशाल्लाह सूफ़ी सिंगर आहिनि, ॾाढो सुठो। मैडम आबदा पसंदि आहे। हिकु सवाल जे जवाब में फ़ाइज़ा अली चयो त प्रोग्रामनि में शराबी तमामु घणो तंग कंदा आहिनि, जिन खे प्यार सां रिझाइणो पवंदो आहे। मतिलबु ड्रिंक्स वग़ैरह शराब वग़ैरह कनि था, बसि उन्हनि खे डील करिणो पवंदो आहे। अच्छा। मुमताज़ मौलाई सां गॾु तस्वीरुनि वायरल वारे सवाल जे जवाब में हिन जो चवणु हो त मुमताज़ मौलाई सां डुइट में गानो कयो, जंहिंखां पोइ कुझु माण्हुनि कूड़ियूं आइडियूं ठाहे खेनि बदनाम करण जी कोशिशि कई। मुंहिंजो ड्यूट सॉन्ग अचे पियो मुमताज़ मौलाई सां, सो इहे रिकॉर्डिंग दौरान इहे तस्वीरूं आहिनि। मां पंहिंजे परस्तारनि खे इहो ॿुधाइणु चाहियां थी त फेसबुक ते काफ़ी सारा पेज आहिनि, उन्हनि मां फेसबुक यूज़ न आहियां कंदी। फ़ाइज़ा अली खे खाइण में कुकुड़ जो गोश्त तमामु घणो पसंदि आहे। खाईंदी सभु कुझु आहियां, पर चिकन घणो खाईंदी आहियां। कौरमो थी वियो, मतिलबु चिकन खाईंदी आहियां। फ़ाइज़ा जी हिन वक़्तु उमिरि 17 साल आहे, जॾहिं त हू हिकु इंतिहाई मसरूफ़ ज़िंदगी गुज़ारे रही आहे। फ़ाइज़ा अली मूजिबि हू हिकु गाने ॻाइण जा शाइर खां 20,000 रुपया वठंदी आहे। लाख रुपया फ्री गानो? जी न फ्री गानो 20,000 जी। ठीक है, फ्री गानो। ईअं ई ॾिसंदे ई ॾिसंदे फ़ाइज़ा अली रातो राति हिकु उभरंदड़ फ़नकारा थी साम्हूं आई आहे। भूरी में वठी दे, भूरी में वठी दे, भूरी में वठी दे, भूरी में वठी दे। दोस्तों, अगरि हिन वक़्तु ताईं तव्हां असांजे चैनल खे सब्सक्राइब न आहे कयो त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे ज़रूरु दॿायो त जीअं ईंदड़ वीडियो जो नोटिफिकेशन अव्हां ताईं पहुची सघे। पंहिंजी क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। महबूब न्यूज़ नेटवर्क TV, हैदराबाद।